जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं बीह टिक्का मसाला। बीह जी इहा रेसिपी एॾी टेस्टी ठहंदी जो तव्हां पनीर टिक्का मसाला खाइण बि विसरी वेंदव। इहे बीह एॾा टेस्टी ठहंदा, त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। बीह यानी कमल ककड़ी खणंदासीं, उनखे चङी तरह धोई साफ़ करणो आहे। छिलण खां पोइ इन जा नंढा नंढा टुकर असां कटींदासीं। ॾिसो, इन तरह सभिनी बीहनि खे असां कटींदासीं और उन खां पोइ इन्हनि खे धोइणो आहे। धोई करे इनखे विझंदासीं कुकर में, गॾु विझंदासीं पाणी ऐं लूणु। 2-3 सीटियूं लॻाए इनखे बॉइल करणो आहे। त बीह जेसिताईं बॉइल थियनि तेसिताईं असां ठाहींदासीं ग्रेवी जो मसालो। त ग्रेवी ठाहिण जे लाइ असां हिते खणंदासीं बसर, थूम, अदरक ऐं टमाटा। सभिनी जी क्वांटिटी मां मेंशन कई आहे। हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं पाणी और उन में इहे बसर, टमाटा, थूम, अदरक इहे सभु विझी इनखे करणो आहे बॉइल। लॻभॻि 10 मिंट असां इन्हनि खे बॉइल कंदासीं। 10 मिंट बॉइल करण खां पोइ इन्हनि जो कलर जेको आहे ट्रांसलूसेंट थी वेंदो। ॾिसो हिन तरह। त गैस बंदि करे छॾींदासीं और इहे शयूं जेके आहिनि असांखे कढी करे इन्हनि खे पीसणो आहे। त मिक्सी जार में विझी गॾु इन में विझंदासीं काजू। 10-15 काजू विझंदासीं इन में, यानी खाॼा। थोरो सो पाणी, अधु कोप जे क़रीब, और इनखे असांखे पीसे सनी पेस्ट ठाहिणी आहे बिल्कुलु। ॾिसो इहा पेस्ट रेडी थी वई आहे। हाणे हिकु ॿियो मसालो ठाहींदासीं जंहिंमें खणंदासीं थूम, अदरक ऐं साओ मिर्च। इन्हनि खे मिक्सी जार में असां पीसींदासीं। 10-15 कलियूं थूम जूं, हिकु साओ मिर्च, अधु इंच अदरक, इहे सभु शयूं पीसे करे इनखे विझंदासीं मिक्सी जार में, जेका लॻभॻि 2 चमचा आहे पेस्ट। गॾु विझंदासीं हिकु कोप ॾही। ॾही जेका आहे घाटी हुअणु खपे। थोरो सो लूणु, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च 1 टीस्पून, हैड्र 1 टीस्पून, दाणा 2 स्पून, गरम मसालो ऐं किचन किंग मसालो सभु 1-1 टीस्पून विझणा आहिनि। इन्हनि सभिनी खे मिक्स करणो आहे। और हिन में गॾु असां हाणे विझंदासीं भुनियल बेसण। त हिकु तई खणी आहे, उन में थोरो सो तेल विझी 2 वॾा चमचा इन में असां बेसण विझंदासीं और बेसण खे भुञी करे असां हिनखे ॾहीअ में विझंदासीं। ॾिसो बेसण भुंजी वियो आहे और इहो विझणो आहे असांखे ॾहीअ में। इन सां गॾु असां विझंदासीं बीह। सो बीह बि असां 2 खां 3 सीटियूं लॻाए बॉइल करे रखिया आहिनि। और हिन में गॾु विझणी आहे कसूरी मेथी। त 1 चमचो कसूरी मेथी विझी करे असां हिन में बॉइल कयल बीह बि विझंदासीं। इन्हनि खे चङी तरह मिक्स करणो आहे और घटि में घटि 15-20 मिंट इनखे रखंदासीं। जेसिताईं इहो मैरिनेट थिए तेसिताईं असां ग्रेवी जो मसालो भुनी वठंदासीं तेल में। ऐं मिक्स थी वियो आहे त इनखे साइड करे रखंदासीं। हाणे खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं तेल। उन खां पोइ इन में तेज पत्तो, लौंग, नंढा फोटा, दालचीनी और कारा मिर्च इहे सभु विझी भुञंदासीं। उन खां पोइ जेका असां पेस्ट ठाहे रखी हुईसीं बसर, थूम, अदरक ऐं टमाटे जी, उहा पेस्ट विझी करे असां इनखे भुञंदासीं चङी तरह। सभिनी जी क्वांटिटीज़ मां मेंशन कयूं आहिनि। इनखे चङी तरह मिक्स करणो आहे। मिक्स करण खां पोइ इनखे भुञंदासीं असां। गॾु इन में विझंदासीं लूणु, सुकनि मसालनि में गॾु विझंदासीं हैड्र 1 टीस्पून। इन खां पोइ इन में विझंदासीं कश्मीरी ॻाढ़ा मिर्च, गरम मसालो, दाणा ऐं किचन किंग मसालो सभु 1-1 टीस्पून विझंदासीं। सभु सुका मसाला विझण खां पोइ इनखे चङी तरह सां मिक्स कंदासीं और बाहि खे असां सिम करे छॾींदासीं जेसिताईं इहो सिजे। त जेसिताईं इहो मसालो सिजे तेसिताईं असां बीहनि खे रोस्ट करे वठंदासीं। त असांखे इहो पनीर टिक्का वांगुरु स्मोकी ठाहिणो आहे। त इन जे लाइ असां हिनखे रोस्ट कंदासीं गैस ते जाली रखी करे। हेठां मां एल्यूमिनियम फॉइल विधो आहे जीअं गैस ख़राबु न थिए। और 1-1 बीह जे टुकर खे असां गैस ते रोस्ट कंदासीं। त इन सां हिकु स्मोकी फ्लेवर ईंदो, जंहिंसां भाॼी जेका आहे ॾाढी बढ़िया लॻंदी और टेस्टी लॻंदी। साॻी रेसिपी मां हिंदीअ में मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते बि विधी आहे, उते बि ज़रूरु चेक कजो। सो हिकिड़ो पासो थी वियो, हाणे पलटाए करे ॿिए पासे बि सेके वठंदासीं। ये चङी तरह सेकजी वियो आहे। त हाणे हिनखे असां हिकु बाउल में कढी रखंदासीं। अहिड़े नमूने 2 खां 3 बैचेस में सभु बीह जेके आहिनि असां सेके करे कढी वठंदासीं। या हाणे मां सेकेंड बैच विधी आहे। बीहनि जी इहा भाॼी जेका आहे ॾाढी ज़बरदस्त बढ़िया लॻंदी आहे। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो। ॾिसो बीह चङी तरह सेकजी विया आहिनि और हेॾे ग्रेवी मां बि तेल निकिरणु चालू थी वियो आहे। त हाणे हिन में असां विझंदासीं ॾही। त जंहिंमें असां ॾहीअ में बीह मैरिनेट करे रखिया हुआ, त उन में ॾही जेका बचियल आहे उहा ॾही विझंदासीं हिन में। सपोज़ अगरि ॾही तव्हां वटि बचियल न आहे त तव्हां फ्रेश ॾही खणी करे बि विझी सघंदा आहियो, पर ऑलमोस्ट बचंदी, छाकाणि त असां क्वांटिटी उन जे हिसाब सां खई आहे। लॻभॻि 3 चमचा ॾही बचंदी, उहा विझंदासीं और हुन में मसाला बि आहिनि। ॾही विझी करे चङी तरह मिक्स कंदासीं और हिन में लॻभॻि 1.5 गिलास हिन में पाणी विझंदासीं। ग्रेवी जी कंसिस्टेंसी जेका आहे घटि वधि तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो।
हिते मां 1.5 गिलास पाणी विधो आहे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ हिकु बॉइल अचणु ॾींदासीं। जंहिं इहो बॉइल थी वेंदो पाणी त असां हिन में विझंदासीं बिह जेके असां रोस्ट करे रखिया आहिनि। ॾिसो पाणी बॉइल थियणु चालू थी वियो आहे त हाणे हिन में असां बिह विझंदासीं। बिह विझी करे चङी तरह मिक्स कंदासीं असां और हिनखे असां कुझु मिंट बॉइल कंदासीं। इन में विझंदासीं साओ मसालो। जीअं जीअं बॉइल कंदासीं त ग्रेवी जेका आहे उहा थिक थींदी वेंदी। और हिकु चमचो हुन में खंडु विझंदासीं। जीअं बिल्कुलु बाज़ार में पनीर टिक्का मसाला असां वठंदा आहियूं त उहो स्पाइसी बि हूंदो आहे, हुन में थोरी सी स्वीटनेस बि हूंदी आहे, त हुन जे लाइ असां सिर्फ़ु हिन में हिकु चमचो खंडु विझंदासीं। चङी तरह मिक्स करे हिनखे गरमा गरम सर्व कंदासीं। इहो असांजो बी टिक्का मसाला यानी कमल ककड़ी टिक्का मसाला तयारु आहे, जेको ॾाढो टेस्टी आहे। बिल्कुलु तव्हां पनीर टिक्का खाइण बि विसरी वेंदव जेको मसाले में हूंदो यानी ग्रेवी में। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहो वीडियो कीअं लॻो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।